घोटकी ज़िले के खानगढ़ तालके में मुक़र्रर असिस्टेंट कमिश्नर रिदा ज़हरा टालपो जो हर कदम सारा जोगो है। हिन जी तालीम खाते सां मोहब्बत शायद ही सिंध के कंहिं ॿिए ऑफिसर में ॾिसण में न ईंदी हुजे। उहो ही सबब है जो हू अॼु हिन मुक़ाम ते पहुती है। खानपुर महर वेझो ॻोठ चक सियालवासी हिकु माज़ूर नींगर कादिरदाद पिताफ़ीअ पारां मासूरीअ वारी हालत में बि थेड़ा थाॿा खाई वक्त सिर स्कूल पहुचण वारी वीडियो सोशल मीडिया ते वायरल थियण बाद असिस्टेंट कमिश्नर खानगढ़ रिदा ज़हरा टालपो नींगर जी हिम्मत अफ़ज़ाई करण जे लाइ संदसि जे ॻोठ चक सियाल जे प्राइमरी स्कूल पहुती, जिते हुन मासूम नींगर कादिरदाद पिताफ़ीअ सां मुलाक़ात कई। स्कूल बैग रांदि खेॾण लाइ स्पोर्ट जो सामान ॾियण समेत खेसि घणो प्यार ॾिनो ऐं खांसि संदसि जूं ख़्वाहिशात बाबति सवाल कया। उन मौक़े ते असिस्टेंट कमिश्नर खानगढ़ रिदा ज़हरा टालपो नींगर जी कामयाबीअ लाइ दुआऊं पिणु ॾिनियूं। असिस्टेंट कमिश्नर खानगढ़ रिदा ज़हरा टालपो जो चवणु हुयो त असांजे इर्द गिर्द अहिड़ा खोड़ माण्हू आहिनि जेके माज़ूर हूंदे बि हू ज़हनी तौरु पाण खे माज़ूर न आहिनि सम्झंदा ऐं उन्हनि जे अंदर में एहसासी महरूमी तोड़े एहसासे कमतरी पंहिंजी जाइ नाहे ठाहे सघंदी ऐं उन्हनि जी बहादुरी खेनि जीअण जा गस ॾेखारींदी आहे। संदसि चवणु हुयो त मूं जॾहिं हिन नींगर जी वीडियो ॾिठी हुई त मूंखे ख़ुशी महसूस थी त हिन मासूम जे अंदर में जुस्तजू जी सघ आहे। अॼु जॾहिं हिते पहुती आहियां त उन मासूम ॿार खे क्लास में पढ़ंदो ॾिसी वधीक ख़ुशी महसूस थी रही आहे त नींगर हिम्मत हारण वारनि मां नाहे। असिस्टेंट कमिश्नर खानगढ़ रिदा ज़हरा टालपो जो चवणु हुयो त असांखे घुर्जे त असीं अहिड़नि बाहिम्मत ॿारनि जी हिम्मत अफ़ज़ाई करियूं त जीअं जो पाण खे माज़ूर न सम्झनि ऐं पंहिंजो मुस्तक़बिल बहितर नमूने संवारे सघनि।